नवाज़ को आहे जेको मुसलसल असांजो पीछो थो करे। उहो ई आहे खान जेके तव्हां अॻु में बि ॾिसी चुका आहियो। हिकु चकर हुनजो चेहरो साम्हूं अचे, पोइ जेकॾहिं हुनजे घर में खिड़ी पए उनखे ख़तम न करे त मुंहिंजो नालो बि खान नाहे। हा, कानून का पहिरियां सूबेदार वाइद सां प्लान कया। सचल वाइद भॻो कोन थो वञे, पर हिन खां पहिरियां हुन मुख़बर खे ख़तम करणो आहे। जेकॾहिं इहो मुख़बर ज़िंदा रहियो त असां सभिनी खे खुटाए छॾींदो। छो त पुलिस में एतिरी सह पई नाहे जो उहा जासूसी करे असांजी जाइ ते छापो हणे। किथे उहो फ़क़ीर त न आहे जेके असां पहिरियां पकड़े अचूं? थी सघे थो त उहो ई हुजे नवाज़ जंहिं असांखे वाहिद जे बारे में ॿुधायो। ऐं हाणे हू हुननि सां मिली करे असांखे ख़तम करण जी कोशिश कंदो हुजे। पोइ छा सलाह अथई? सलाह वरी कहिड़ी, सभ खां पहिरियां हिनखे ॿधी हिते खणी अचिणो आहे। जेकॾहिं असां हुनखे थोरी बि मोहलत ॾिनीसीं त हू असांजो ही कमु तमामु कराए छॾींदो। वॾा, वो किथे मिलंदो? उते ई हूंदो। हलो त हुनखे ॿधी खणी किले था अचोसि ऐं हुनखे ॿुधायूं त खान सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे। छो त खान कंहिंखे बि बख़्श नाहे कंदो, बल्कि खान खुरड़ी हिकु हणाईंदो आहे। हिकु। अम्मा खुदा खे मन, मूंखे कुझु बि न थियो, तूं हितां हली वञ। जेकॾहिं दिलावर खे ख़बर पई न त तूं हिते गौड़ कयो त मूंसां घणो कुझु थींदो। पहिरां जेसर ॾेखारियो हुजे तूं निंधड़की नाहे तूं निंधड़की। हा, भली जो खणी मां तोसां हिते न थी रहां पई। बाक़ी इहा जेका है काढोड़ न जेका तावीज़ विझी दिलावर खां तोखे बेइज़्तो थी कराए पई, या वई काॾे? मासी खेरा, तू पाण ई ॿुधाए, हिन दुनिया में को अहिड़ो सचो को वली पैदा थियो आहे छा जंहिंजा तावीज़ लॻनि? तोखे नाहे ख़बर, नाहे ख़बर तोखे छोरी। चुप करे वेहो। अॼु बि अहिड़ा आमिल पिया आहिनि पढ़ियल जेके हणी तावीज़ माण्हूअ जो संदो संदो सुकाए था रखनि। मासी खेरा, तू ॻाल्हि खे सम्झी कान थी। छोरी, मां ॻाल्हि खे नथी सम्झां, बाक़ी तूं वॾी अकुल जी अकाबर सोनी, तोखे त ख़बर आहे न जेकॾहिं रेस अची वियो न त छा थींदो। तूं हाणे मासीअ खे चओ त वञे था। सुञाणाए तोखे बि त तुंहिंजे उन साईंअ खे बि। हा, अॻे दफ़े बि मां सबुर करे हली वियसि इन पंहिंजे न्याणीअ जे सिर जे करे त मतां को घटि वधि लफ़्ज़ मुंहिंजे न्याणीअ खे चवे, पर हाणे कोन मुड़ंदीसां। मासी खेरा, पोइ हाणे बि पंहिंजी न्याणीअ जे करे हितां हली वञ। छो वञा जॾहिं हो मुंहिंजे न्याणीअ जी इज़त ई कुड़ था कनि पिया त मां छो हुननि जी कान कढां? अॼु मां बि हिन दिलावर खान खे ॿुधाए वेंदसि। हा अम्मा, मूंखे कंहिं कुझु बि न चयो आहे, तूं अजाए पई परेशान थी। कूड़ न हण कूड़, तूं सरासर कूड़ थी हणे पई। चुप करे वेहो। मांखे जन्नत सभु कुझु ॿुधायो आहे। हा जन्नत? हा जन्नत। हा, जेका सुबुह अचे सभु कुझु पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वई आहे, कननि सां ॿुधी वई आहे। अम्मा, चाची जन्नत तोखे बताल कयो आहे, उहा त हेॾे आई बि न आहे। छा? हा, जन्नत हिते न आहे आई? मासी खेरा, अॼु त ठहियो पर पूरो महीनो थी वियो आहे, असां मासी जन्नत जो त मुंहुं ई न आहे ॾिठो। अम्मा, इहा चाची जन्नत जी चाल आहे। जे तूं हिते अची लुड़ हणी ऐं तोसां गॾु मुंहिंजी बि बेइज़ती थिए। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, इहा धूती मुंहिंजे बेइज़तीअ कराइण जे कढ पई आहे। मां इन्हे खे न छॾींदसि। हा,
हाणे जो हाणे वञी थी ॾिसांसि चङी तरह छा थी पाण खे सम्झे। हा इची पैसो या एवरी आई साथे झलियो मां न तो जल पानी बाग दा संज हवेली में न अचे कुछ आया हिते बायताल मचाइण जे लाइ। हाँ सुणी ॿुधाए न छो आया हिते? ख़ामोश छो आहे? मां तोसां मुखातिब आहियां। ओ अरे सब मासी खेरा इए सोणीअ खे ॾिसण आई हुई। मूंखे ख़बर ई त ख़ैरा हिन सां मिलण आई आहे, पर मां तोखे छॾियो हो न। इहा जॾहिं बि हिते ईंदी असांजो सुकून बर्बाद थी वेंदो। हीअ ग़लती माफ़ अथई, पर आईंदा जे लाइ कन खोले ॿुध। जे वरी मां ख़ैरा खे हिते ॾिठो आहे त हिन ॻोठ मां ई तड़िजी वेंदी। दिलावर खान वो मुंहिंजी मां आहे, मां हुन सां मिली त सघां थी न। का बि ज़रूरत न आहे हुन सां मिलण जी। आईंदा जले तरेस हिते न अचे। सोनी दिलावर खान जो मूंसां कहिड़ो रवैयो आहे? सोणी तू परेशान न थी, मां आहियां न तोसां गॾु। परेशान न थी मुंहिंजी। जल्दी कर रास्ता के बचपन जल्दी कर। जल्दी कर गाड़ी कट बोतारा गाड़ी तैयार है रुको तो आज निकलने जी देर है तो कोई आस्ते आस्ते बोतारा आस्ते आस्ते
सर एक बुरी खबर आहे। कहिड़ी बुरी ख़बर आहे? बहादुर खान ऐं हालार खान जे माण्हुनि में झगड़ो थी पियो आहे, जंहिंमें हालार खान सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। उन्हनि ॿिन्ही में जेसि ताईं ठाव न थींदो तेसि ताईं असां हुते अमन कराए कोन सघंदासीं। सर हाणे छा हुकुम आहे, कुझु गिरफ़्तारियूं कयूं? छा जेकॾहिं बहादुर खान वटि वेंदव त हू तव्हांखे हक़ी माण्हू ॾींदो? कुझु लूला ऐं लंगड़ा असांजे हवाले करे छॾींदव जीअं हालार खान अॻ में कयो हुयो। सर पोइ जेको हुकुम हुजे। जाइ वारदात जो तव्हां वञी मुआइनो करे अचो, ॾिसो त घणो नुक़सानु थियो आहे, पोइ वञी पूरी रिपोर्ट तयारु करे अचो, पोइ ॾिसूं था त छा करणो पवंदो। सर जेकॾहिं तव्हां दिलावर खान जे मथां ज़ोर रखंदो उहो ई वाहिद माण्हू आहे जेको बहादुर खान ऐं हालार खान जो पाण में ठाह कराए सघे थो। कुझु न कुझु त करणो पवंदो, न त इहो मथे जो सूर ईअं कॾहिं ख़तमु न थींदो। हिकु तरफ़ खान रुड़बारे ॾिनो आहे ऐं ॿिए तरफ़ हालार खान ऐं बहादुर खान जी दुश्मनी। कुझु न कुझु कयां थो, तव्हां वञी जाइ वारदात जो मुआइनो करे अचो। भलाड़ सालू तुझा भाई शी मरे ना रब न चरे, चरे तो उपट मरे। हाँ रात ॾींहं बाबा खाइण में पूरो आहे, मूंसां जे बारे में कुझु न अथई सोचियो? मूसा जे बारे में छा पिया सोचो? ईअं त नाहे किथे ॿई पीउ ऐं धीअ मूसा खान खे जहान मां कढो। बाबा वियो न बाबा साईं। बाबा साईं तव्हांजे बारे में ग़लति सोचो, ईअं कंदे असांखे मौत न अची वञे। पोइ छा पिया सोचो मुंहिंजे बारे में? बाबा खे इहो ई चवंदी पई अचां त कुझु ख़ैरु कढे ऐं देगियूं लाहे। बाबा त सिर्फ़ु खाइण में ई पूरो आहे ऐं तव्हांजे लाइ त सोचे ई नथो, इहो ई पई कमु चवंदी अचांसि। बाबा साईं मूंखां वधीक फ़िकर न अव्हांजो दादली खे आहे। हा बाबा साईं दादली खे आहे। जेकॾहिं तव्हांजो फ़िक्र न कयां त पोइ दादली कीअं सॾायां? भला सालो तुंहिंजा बाग जो अहिड़ी न्याणी मिली। हाणे बसि घणी वाखाण बि न करियोसि, किथे बिगड़ी न वञे। न बाबा साईं पंहिंजी अहिड़ी रग ई न आहे जो पंहिंजनि जा ख़ैरख़्वाह न हुजो। हाणे मूंसां बि अची वियो आहे, कुझु पैसा वठी ख़ैरु कढ। दादली आलमाड़ी चाबी त मां तोखे अॻ में ई ॾेई चुकी आहे, जेतिरा वणे ओतिरा पैसा कढ। वरी बि तव्हां खां पुछण त लाज़मी हो न। दादरी सफ़ा का चरी आहे, तू त मुंहिंजो प्यार आहे, मुंहिंजी जान आहे ऐं ख़ैर जे कम में हूअं बि सोचबो न आहे, पुछण जी ज़रूरत न आहे। बस तूं मालकियाणी आहे, जेतिरा वणी कढ। भला सालो तुंहिंजा भाग शी मरे न ड्रब न चरे, जे चरे न बाबला तो उफट मरे। कखन पन न ड्रबन खे छॾ सालो, जीअं दादली चयो तीअं कर। बाबा साईं इहो दादली सिर्फ़ अव्हांजी न पर मुंहिंजी बि दादली आहे, जे इन जो चवण न वठां त पोइ कटो काफ़िर थी मरां। हा पोइ सभ खां पहिरियां ख़ैरु कढो त जीअं हितां बीमारियूं ऐं बुरायूं सभु परे थी वञनि। कयूं था कोशिशि इहा बि, कयूं था कोशिशि इहा।